PPMP फरियाल ટાલપુર चयो आहे त असां एहतसाब ते यकीन रखूं था, पर एहतसाब जे पर्दे में सियासी इंतकाम जो निशानो बणाए माण्हुनि जा पटका लाथा पिया वञनि। असांखे जेलनि ऐं कूड़नि इल्ज़ामनि खां को बि मसइलो नाहे। उन्हनि खे मुंहुं ॾींदासीं, पर एतिराज़ इन ॻाल्हि ते आहे त एहतसाब बिना फ़र्क़ जे सभिनी जो थियणु घुरिजे। जाली बैंक अकाउंट्स केस में गिरफ़्तार PPMP फरियाल ટાલપુર खे प्रोडक्शन आर्डर ते सिंध असेंबली जे इजलास में आंदो वियो। सिंध असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे फरियाल ટાલપુર जो वधीक चवणु हो त असांखे जेलनि ऐं कूड़नि इल्ज़ामनि खां को बि मसइलो नाहे। उन्हनि खे मुंहुं ॾींदासीं, पर एहतसाब जे पर्दे में सियासी इंतकाम न वरितो वञे, न ई माण्हुनि खे टार्चर कयो वञे। हुन जो चवणु हो त माण्हुनि मथां गंद उछलाइण ऐं करप्शन जे नाले ते उन्हनि खे तंग करणु बंदि कयो वञे। हालतूं अहिड़ियूं पैदा कयूं वयूं आहिनि जो वापारी लिकंदा पिया वतन ऐं माण्हुनि खे मुल्क छॾण ते मजबूर कयो पियो वञे। हुन वधीक चयो त मुल्क खे सदारती ऑर्डिनेंस ते हलायो पियो वञे। मुल्की अंदरूनी मामला भले कहिड़ा बि आहिनि, पर कश्मीर मामले ते असां सभई मुतहद आहियूं। असांखे ॿियनि बि केतिरनि ई मसइलनि ते गॾु थियण जी ज़रूरत आहे। सदस्य चवणु हो त कश्मीर में जेको कुझु थी रहियो आहे उहो तमामु ख़राबु आहे, पर असां उन ते रुॻो तक़रीरूं करण खां सवाइ वधीक ॿियो कुझु बि नाहियूं करे सघिया। फरियाल ટાલપુર जो इहो बि चवणु हो त उमीद कयूं था त आर्मी चीफ जी मुलाज़मत वारे मुद्दे में वाद मुल्की मुफ़ादनि में बहितरी हूंदी ऐं मुल्क में इस्तेहकाम ईंदो। मुल्क खे इस्तेहकाम जी ज़रूरत बि आहे।